बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। हामीम आइन सीन क़ाफ कज़ालिक यूही इलैक व इलल्लज़ीन मिन क़ब्लिक अल्लाहुल अज़ीज़ुल हकीम। हामीम आइन सीन क़ाफ। रसूल अरबी अहिड़ी तरह अल्लाह ताला तव्हां ॾांहुं ऐं तव्हां खां अॻियनि पैगंबरनि ॾांहुं वही मोकिले थो जेको ग़ालिब हिकमत वारो आहे। लहू मा फिस समावाति व मा फिल अर्दि व हुवल अलियुल अज़ीम। उन लाइ उहो सभु कुझु आहे जेको आसमाननि ऐं ज़मीनुनि में आहे ऐं उहो ई बुलंद ऐं अज़ीम आहे। तकादु अस्समावातु यतफत्तरन मिन फौक़िहिन वल मलाइकतु युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम व यस्तग़फिरून लिमन फिल अर्द अला इन्नल्लाह हुवल गफूरुर रहीम। अनकरीब अल्लाह जी अज़मत ऐं शान सबबा आसमान उन्हनि जे मथां चीरजी पवंदा, पर मलाइक पंहिंजे रब जे हम्द सां तस्बीह पढ़नि था ऐं उहे ज़मीन वारनि लाइ बख़्शिश तलब कनि था। ख़बरदार बेशक अल्लाह ताला बख़्शींदड़ बाजारो आहे। वल्लज़ीन इत्तख़ज़ू मिन दूनिही औलिया अल्लाहु हफ़ीज़ुन अलैहिम वमा अंत अलैहिम बिवकील। ऐं जेके माण्हू अल्लाह खां सवाइ बुतनि खे मददगार बनाइनि था अल्लाह ताला उन्हनि खे ॾिसी रहियो आहे ऐं तव्हां उन्हनि जा ज़िम्मेदार न आहियो। वकज़ालिक औहयना इलैक क़ुरआनन अरबिय्यन लितुंज़िर उम्मल क़ुरा वमन हौलहा वतुंज़िर यौमल जम'i ला रैब फ़ीह फ़रीक़ुन फ़िल जन्नति व फ़रीक़ुन फ़िस सईर। ऐं अहिड़ी तरह असां तव्हां ॾांहुं क़ुरान करीम अरबी में वही करे मोकिलियो इन लाइ त तव्हां मक्का मुकरमा ऐं उन जे आसपास वारनि खे ॾेजारियो ऐं तव्हां क़यामत जे ॾींहं खां ॾेजारियो जंहिंमें को शक न आहे। उन्हनि मां हिकु फरीक़ जन्नत में ऐं हिकु फरीक़ जहन्नम में वेंदी। वलौ शाअ अल्लाहु लजअलहुम उम्मतन वाहिदतन वलाकिन युदखिलु मन यशाअु फी रहमतिहि वज़्ज़ालिमून मा लहुम मिन वलिय्यिन वला नसीर। ऐं जेकॾहिं अल्लाह चाहे हा त यकीनन उन्हनि खे हिकु उम्मत करे हा, पर जंहिंखे पाण चाहे थो उनखे पंहिंजी रहमत में दाख़िल करे थो ऐं ज़ालिमनि लाइ को बि दोस्त ऐं को बि मददगार न आहे। अम इत्तख़ज़ू मिन दूनिही औलिया फल्लाहु हुवल वलिय्यु व हुव युहयिल मौता व हुव अला कुल्लि शैइन क़दीर। छा तव्हां उन खां सवाइ मददगार बनायो था? पोइ अल्लाह ताला ई मददगार आहे ऐं उहो ई मोलनि खे ॾियारे थो ऐं उहो हर शइ ते क़ादिर आहे। वमा इख्तलफ़्तुम फ़ीहि मिन शैइन फ़हुक्मुहु इलल्लाह ज़ालिकुमुल्लाहु रब्बी अलैहि तवक्कलतु व इलैहि उनीब। ऐं जंहिं शइ में तव्हां इख़्तिलाफ़ करियो था पोइ उन जो हुकुम यानी फ़ैसिलो अल्लाह ताला वटि आहे। रसूल अरबी तव्हां फरमायो उहो अल्लाह मुंहिंजो रब आहे, उन ते मूं तवक्कल कई आहे ऐं उन ॾांहुं आउं मोटंदुसि। फातिरु السماوات والأرض جعل لكم من أنفسكم أزواجا ومن الأنعام أزواجا يذرأكم فيه ليس كمثله شيء وهو السميع البصير। उहो आसमाननि ऐं ज़मीनुनि खे पैदा कंदड़ आहे, उन तव्हां लाइ तव्हांजी जिन्स मां जोड़ा पैदा कया ऐं उन ई चौपाइनि मां जोड़ा बनाया। मज़कूर तरीक़े सां उहो तव्हांखे पखेड़े थो, उन जे मिसाल जहिड़ी का बि शइ न आहे ऐं उहो ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। लहू मक़ालीदु السماوات والأرض يبسط الرزق لمن يشاء ويقدر إنه بكل شيء عليم। उन ई लाइ आसमाननि ऐं ज़मीननि जे रिज़्क़ जूं चाबियूं आहिनि, जंहिं लाइ चाहे उनजो रिज़्क़ कुशादो करे ऐं जंहिं लाइ चाहे उनजो रिज़्क़ तंग करे
बेशक उहो हर शइ खे ॼाणंदड़ आहे. شرع لكم من الدين ما وصى به نوحا والذي أوحينا إليك وما وصينا به إبراهيم وموسى وعيسى أن أقيموا الدين ولا تتفرقوا فيه كبر على المشركين ما تدعوهم إليه الله يجتبي إليه من يشاء ويهدي إليه من ينيب. अल्लाह ताला तव्हां लाइ उहो दीन मुक़ररु कयो आहे जंहिंजो हुन हज़रत नूह खे हुकुम कयो ऐं जेको असां तव्हां ॾांहुं वही कयो आहे ऐं जंहिंजो हुकुम असां हज़रत इब्राहिम ऐं मूसा ऐं ईसा खे ॾिनो त तव्हां उन दीन खे क़ाइमु रखो ऐं उन में फ़िरक़ह बंदी न करियो. मुशरिकनि ते इहा ॻाल्हि ॻरी आहे जो तव्हां उन्हनि खे अलाह ताला ॾांहुं सॾियो था. अलाह ताला पाण ॾांहुं जंहिंखे चाहे मुंतख़िब करे थो ऐं जेको उन ॾांहुं मुतवजह थिए थो उनखे पाण ॾांहुं हिदायत ॾिए थो. وما تفرقوا إلا من بعد ما جاءهم العلم بغيا بينهم ولولا كلمة سبقت من ربك إلى أجل مسمى لقضي بينهم وإن الذين أورثوا الكتاب من بعدهم لفي شك منه مريب. ऐं न उन्हनि फ़िरक़ह बंदी कई मगर इल्म अचण खां पोइ उन्हनि पाण में बग़ावत कई ऐं काश रसूल अरबी जेकॾहिं तव्हांजे रब जे तरफ़ां इहा ॻाल्हि यानी अज़ाब खे पोइते रखण वारी अॻ में थियल न हुजे हा त उन्हनि जे विच में फ़ैसिलो कयो वञे हा. ऐं बेशक जिन माण्हुनि खे किताब जो वारिस बनायो वियो यानी यहूदी ऐं ईसाई उन ई खां पोइ यकीनन इहे शक में पवंदड़ आहिनि. فلذلك فادع واستقم كما أمرت ولا تتبع أهواءهم وقل آمنت بما أنزل الله من كتاب وأمرت لأعدل بينكم الله ربنا وربكم لنا أعمالنا ولكم أعمالكم لا حجة بيننا وبينكم الله يجمع بيننا وإليه المصير. पोइ इन सबबा तव्हां उन्हनि खे छॾियो ऐं हुकुम मुताबिक़ तव्हां सिरात मुस्तक़ीम ते हुजो ऐं तव्हां उन्हनि जे सदुनि जी ताबेदारी न करियो ऐं तव्हां फरमायो ऐं अल्लाह जे नाज़िल कयल किताबनि ते ईमान आणियां थो ऐं मूंखे हुकुम कयो वियो आहे ऐं तव्हांजे विच में अदुल करियां. अल्लाह असांजो ऐं तव्हांजो रब आहे. असां लाइ असांजा अमल आहिनि ऐं तव्हां लाइ तव्हांजा अमल आहिनि. असांजे ऐं तव्हांजे विच में का हुजत न आहे. अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं तव्हां ई असांखे जमा कंदो ऐं उन ॾांहुं मोटण आहे. والذين يحاجون في الله من بعد ما استجيب له حجتهم داحضة عند ربهم وعليهم غضب ولهم عذاب شديد. ऐं जेके माण्हू इस्लाम में दाख़िल थियण खां पोइ अलाह ताला जे दीन में झगड़ो कनि था उन्हनि जी हुजत संदन रब वटि बातिल आहे ऐं उन्हनि ते ग़ज़ब आहे ऐं उन्हनि लाइ शदीद अज़ाब आहे. الله الذي أنزل الكتاب بالحق والميزان وما يدريك لعل الساعة قريب. अलाह ताला उहो आहे जंहिं हक़ सां क़ुरान करीम नाज़िल कयो ऐं रसूल अरबी खे मोकिलियो ऐं तव्हांखे कंहिं ॼाणायो शायद क़यामत करीब हुजे. يستعجل بها الذين لا يؤمنون بها والذين آمنوا مشفقون منها ويعلمون أنها الحق ألا إن الذين يمارون في الساعة لفي ضلال بعيد. इन लाइ उहे माण्हू जल्दी कनि था जेके उन ते ईमान नथा रखनि. जेके माण्हू उन ते ईमान रखनि था उहे उन खां रिझंदड़ आहिनि ऐं इहे ॼाणनि था त बेशक इहा हक़ आहे. ख़बरदार बेशक जेके माण्हू क़यामत में शक कनि था उहे परे वारी गुमराही में आहिनि. الله لطيف بعباده
الله لطيف بعباده يرزق من يشاء وهو القوي العزيز. अल्लाह ताला पंहिंजे बाननि ते लुत्फ़ कंदड़ आहे, जंहिं लाइ चाहे उनजो रिज़्क़ कुशादो करे थो ऐं उहो वॾी कुवत वारो गालिब आहे. من كان يريد حرث الآخرة نزد له في حرثه ومن كان يريد حرث الدنيا نؤته منها وما له في الآخرة من نصيب. जेको माण्हू आख़िरत जी पोख चाहे थो असीं उन लाइ उन पोख में वाधारो करियूं था, ऐं जेको माण्हू दुनिया जी पोख चाहे थो असीं उनखे उन मां कुझु ॾियूं था, ऐं आख़िरत में उन लाइ को भाङो नाहे. أم لهم شركاء شرعوا لهم من الدين ما لم يأذن به الله ولولا كلمة الفصل لقضي بينهم وإن الظالمين لهم عذاب أليم. छा उन्हनि जा अहिड़ा शरीक आहिनि जिन उन्हनि लाइ अहिड़ो दीन तयारु कयो आहे जंहिंजी अल्लाह ताला इजाज़त न ॾिनी, ऐं जेकॾहिं पैसे वारी ॻाल्हि तइ थियल न हुजे हा त ज़रूर दुनिया में उन्हनि जो फ़ैसिलो थी वञे हा, ऐं बेशक ज़ालिमनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे. ترى الظالمين مشفقين مما كسبوا وهو واقع بهم والذين آمنوا وعملوا الصالحات في روضات الجنات لهم ما يشاءون عند ربهم ذلك هو الفضل الكبير. रसूल अरबी तव्हां ज़ालिमनि खे संदन बदअमाली सबबा ख़ौफ़ ज़दा ॾिसंदा, ऐं इहो अज़ाब उन्हनि ते पहुचंदो, ऐं जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं अमल साले कया उहे जन्नत जे सफ़री मक़ामनि में हूंदा. उन्हनि लाइ संदन रब वटि उहो हूंदो जेको पाण चाहींदा, उहो ई तमामु वॾो फज़ल आहे. ذلك الذي يبشر الله عباده الذين آمنوا وعملوا الصالحات قل لا أسألكم عليه أجرا إلا المودة في القربى ومن يقترف حسنة نزد له فيها حسنا إن الله غفور شكور. हीअ इहा बिशारत आहे जेका अल्लाह ताला पंहिंजे उन्हनि ॿारनि खे ॾिए थो जिन ईमान आंदो ऐं अमल साले कया. रसूल अरबी तव्हां फरमायो, आऊं तव्हां खां तबलीग जे एवज़ को अजुर नथो घुरां, पर तव्हां मुंहिंजे अहल बैत सां मुहबत रखो, ऐं जेको नेकी करे थो असीं उन लाइ उन ई में नेकी ज़्यादा करियूं था. बेशक अल्लाह ताला बख़्शींदड़ शुक्र क़बूल कंदड़ आहे. أم يقولون افترى على الله كذبا فإن يشأ الله يختم على قلبك ويمحو الله الباطل ويحق الحق بكلماته إنه عليم بذات الصدور. छा इहे चवनि था रसूल अरबी अल्लाह ताला ते कूड़ हयो आहे? पोइ जेकॾहिं अल्लाह ताला चाहे त तव्हांजी दिलि मुबारक ते सब्र जी मोहर हणे ऐं अल्लाह ताला बातिल खे मिटाए थो ऐं पंहिंजी निशानियुनि सां हक़ खे साबित करे थो. बेशक उहो ई सीननि जा राज़ ॼाणंदड़ आहे. وهو الذي يقبل التوبة عن عباده ويعفو عن السيئات وهو الذي يقبل التوبة عن عباده ويعفو عن السيئات ويعلم ما تفعلون. ऐं उहो ई आहे जेको पंहिंजे बाननि जी तौबा क़बूल करे थो ऐं उन्हनि जा गुनाह माफ़ करे थो, ऐं उहो ॼाणे थो जेको तव्हां अमल करियो था. ويستجيب الذين آمنوا وعملوا الصالحات ويزيدهم من فضله والكافرون لهم عذاب شديد. ऐं उहो दुआ क़बूल फरमाए थो उन्हनि माण्हुनि जी जिन ईमान आंदो ऐं अमल साले कया, ऐं उन्हनि खे पंहिंजे फज़ल सां ज़्यादा अता करे थो, ऐं काफ़रनि लाइ शदीद अज़ाब आहे.
ولو بسط الله الرزق لعباده لبغوا في الأرض ولكن ينزل بقدر ما يشاء إنه بعباده خبير بصير. ऐं जेकॾहिं अल्लाह ताला पंहिंजे सभिनी माननि जो रिज़्क़ कुशादो करे हा त यकीनन इहे ज़मीन में बग़ावत करा, पर उहो अल्लाह जेतिरो रिज़्क़ चाहे उहो पंहिंजे अंदाज़े सां नाज़िल करे थो। बेशक उहो पंहिंजे बाननि खां चङी तरह ख़बरदार ऐं ॾिसंदड़ आहे। وهو الذي ينزل الغيث من بعد ما قنطوا وينشر رحمته وهو الولي الحميد. ऐं उहो ई आहे जेको बरसात नाज़िल करे थो उन खां पोइ जो उहे नाव में थियनि था ऐं पंहिंजी रहमत खे बखेड़े थो, ऐं उहो ई मददगार घणो सारायल आहे। ومن آياته خلق السماوات والأرض وما بث فيهما من دابة وهو على جمعهم إذا يشاء قدير. ऐं उन जी निशाननि मां आसमाननि ऐं ज़मीनुनि जी तख़लीक़ आहे, ऐं जेकी हलंदड़ आहिनि उहे उन्हनि में पखेड़िया आहिनि, ऐं उहो जॾहिं चाहे उन्हनि जे जमा करण ते क़ादिर आहे। وما أصابكم من مصيبة فبما كسبت أيديكم ويعفو عن كثير. ऐं तव्हांखे जेका मुसीबत पहुचे थी उहा तव्हांजे बदअमली सबबु आहे, ऐं घणो कुझु उहो तव्हांखे माफ़ करे थो। وما أنتم بمعجزين في الأرض وما لكم من دون الله من ولي ولا نصير. ऐं तव्हां ज़मीन में असांखे आजिज़ कंदड़ न आहियो, ऐं अल्लाह ताला खां सवाइ तव्हां लाइ को बि मददगार ऐं हिमायती न आहे। ومن آياته الجوار في البحر كالأعلام. ऐं उन जी निशाननि मां जबलनि जेतिरियूं ॿेड़ियूं आहिनि जेके समुंड में हलनि थियूं। إن يشأ يسكن الريح فيظللن رواكد على ظهره إن في ذلك لآيات لكل صبار شكور. ऐं जेकॾहिं उहो चाहे त हवा खे बंदि करे पोइ उहे समुंड जे मथां बीही रहनि, बेशक इन्हीअ में हर घणे सबुर ऐं शुक्र कंदड़नि लाइ निशानियूं आहिनि। أو يوبقهن بما كسبوا ويعفو عن كثير. या उन्हनि खे संदन बदअमाली सबबा बर्बाद करे छॾे ऐं घणो कुझु उहो माफ़ करे थो। ويعلم الذين يجادلون في آياتنا ما لهم من محيص. ऐं उहे माण्हू यकीन कनि जेके असांजे आयतुनि में झगड़ो कनि था उन्हनि जे लाइ भॼण जी जाइ कान्हे। فما أوتيتم من شيء فمتاع الحياة الدنيا وما عند الله خير وأبقى للذين آمنوا وعلى ربهم يتوكلون. पोइ जेको कुझु तव्हांखे मिलियो आहे पोइ उहो दुनिया जी हयातीअ जो गुज़रान आहे, ऐं जेको सवाबु अल्लाह ताला वटि आहे उहो बहितर ऐं हमेशह रहण वारो आहे। इहो उन्हनि माण्हुनि लाइ जेके मोमिन आहिनि ऐं उहे पंहिंजे रब ते तवकल कनि था। والذين يجتنبون كبائر الإثم والفواحش وإذا ما غضبوا هم يغفرون. ऐं उहे माण्हू कबीरनि गुनाहनि ऐं बेहयानि खां परहेज़ कनि था, ऐं जॾहिं खेनि कावड़ अचे थी त उहे बख़्श कनि था। والذين استجابوا لربهم وأقاموا الصلاة وأمرهم شورى بينهم ومما رزقناهم ينفقون. ऐं जिन मोमिननि पंहिंजे रब जो हुकुम मञियो ऐं निमाज़ क़ाइमु कई ऐं उन्हनि जा कम पाण में मशवरे सां तय थियनि था, ऐं जेको कुझु असां उन्हनि खे ॾिनो आहे उन ई मां ख़र्च कनि था। والذين إذا أصابهم البغي هم ينتصرون. उहे माण्हू जिन खे जॾहिं कंहिंजे तरफ़ां ज़ुल्म ऐं ज़्यादती पहुचे थी त उन जो मुनासिब बदिलो वठनि था। وجزاء سيئة سيئة مثلها فمن عفا وأصلح فأجره على الله إنه لا يحب الظالمين.
ऐं बुराईअ जी सज़ा बुराई जेतिरी हुअणु घुरिजे। पोइ जंहिं माण्हू बख़्श कयो ऐं सुलह कयो पोइ उनजो अजुर अलाह ताला वटि आहे। बेशक उहो ज़ालिमनि सां मोहबत नथो करे। وَلَمَنِ انتَصَرَ بَعْدَ ظُلْمِهِ فَأُولَئِكَ مَا عَلَيْهِم مِّن سَبِيلٍ ऐं जेको ज़ुल्म थियण खां पोइ मुनासिब बदिलो वठे थो पोइ अहिड़नि माण्हुनि ते का बि पकड़ न आहे। إنما السبيل على الذين يظلمون الناس ويبغون في الأرض بغير الحق أولئك لهم عذاب أليم पकड़ त फ़क़ति उन्हनि माण्हुनि ते आहे जेके माण्हुनि सां ज़ुल्म कनि था ऐं ज़मीन में नाक बग़ावत कनि था। उन्हनि माण्हुनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। ولمن صبر وغفر إن ذلك لمن عزم الأمور ऐं जंहिं माण्हू सब्र कयो ऐं बख़्श कयो बेशक ईअं करणु वॾी हिम्मत ऐं जुरत जे कमनि मां आहे। ومن يضلل الله فما له من ولي من بعده وترى الظالمين لما رأوا العذاب يقولون هل إلى مرد من سبيل ऐं जंहिंखे अलाह ताला गुमराह करे थो पोइ उन लाइ उन खां पोइ को बि मददगार न आहे। ऐं तव्हां ज़ालिमनि खे ॾिसंदा त जॾहिं उहे अज़ाब ॾिसंदा उहे पाण चवंदा छा वापसि मोटण लाइ को रस्तो आहे। وتراهم يعرضون عليها خاشعين من الذل ينظرون من طرف خفي وقال الذين آمنوا إن الخاسرين الذين خسروا أنفسهم وأهليهم يوم القيامة ألا إن الظالمين في عذاب مقيم ऐं तव्हां उन्हनि खे ॾिसंदा जॾहिं उन्हनि खे जहन्नम जे साम्हूं आंदो वेंदो उहे ज़िलत खां कंध झुकाईंदड़ हूंदा ऐं पोशीदह निगाहुनि सां ॾिसंदा ऐं उन वक़्तु मोमिन चवंदा बेशक नुक़सान वारा उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजे पैरवी कंदड़नि खे क़यामत जे ॾींहुं नुक़सान में विधो। ख़बरदार बेशक ज़ालिम अज़ाब में हमेशह रहंदड़ आहिनि। وما كان لهم من أولياء ينصرونهم من دون الله ومن يضلل الله فما له من سبيل ऐं उन्हनि लाइ के बि मददगार न हूंदा जेके अलाह खां सवाइ उन्हनि जी मदद कनि ऐं जंहिंखे अलाह ताला गुमराह करे थो उन लाइ का बि वाट न आहे। استجيبوا لربكم من قبل أن يأتي يوم لا مرد له من الله ما لكم من ملجأ يومئذ وما لكم من نكير तव्हां पंहिंजे रब जो हुकुम मञो उन खां अॻु जो उहो ॾींहुं क़यामत जो अचे जो अलाह ताला खां सवाइ को उनखे मोटाए नथो सघे। उन ॾींहुं तव्हांखे का बि पनाह ऐं रोकण जी जाइ न हूंदी। فإن أعرضوا فما أرسلناك عليهم حفيظا إن عليك إلا البلاغ وإنا إذا أذقنا الإنسان منا رحمة فرح بها وإن تصبهم سيئة بما قدمت أيديهم فإن الإنسان كفور पोइ जेकॾहिं इहे इनकार कनि पोइ असां तव्हांखे उन्हनि ते मुहाफ़िज़ करे न मोकिलियो आहे। तव्हां ते तबलीग आहे यानी जेका तव्हां कई ऐं बेशक असीं जंहिं वक़्तु इंसान खे असां वटां का रहमत अता करियूं था त उन ते ख़ुशि थिए थो ऐं जेकॾहिं उन्हनि खे संदन बदअमाली सबबा का तकलीफ़ पहुचे थी पोइ बेशक इंसान यानी काफ़िर वॾो नाशुकुर आहे। لله ملك السماوات والأرض يخلق ما يشاء يهب لمن يشاء إناثا ويهب لمن يشاء الذكور अलाह ताला लाइ आसमाननि ऐं ज़मीनुनि जी बादशाही आहे जेको चाहे तो पैदा करे थो जंहिंखे चाहे न्याणियूं अता करे ऐं जंहिंखे चाहे
उनखे पुट अता करे أو يزوجهم ذكرانا وإناثا ويجعل من يشاء عقيما إنه عليم قدير या किन खे पुट ऐं न्याणियूं अता करे ऐं जंहिंखे चाहे उनखे बे औलाद बनाए बेशक उहो घणो ॼाणंदड़ साहिब कुदरत आहे وما كان لبشر أن يكلمه الله إلا وحيا أو من وراء حجاب أو يرسل رسولا فيوحي بإذنه ما يشاء إنه علي حكيم ऐं कंहिं माण्हूअ खे मुनासिब न आहे जो अल्लाह उन सां कलाम करे मगर बज़रिए वही या पर्दे जे पोयां या कंहिं फ़रिश्ते खे मोकिले पोइ उहो उन जी इजाज़त सां जेको चाहे वही करे बेशक उहो बुलंद हिकमत वारो आहे وكذلك أوحينا إليك روحا من أمرنا ما كنت تدري ما الكتاب ولا الإيمان ولكن جعلناه نورا نهدي به من نشاء من عبادنا وإنك لتهدي إلى صراط مستقيم ऐं अहिड़ी तरह असां तव्हां ॾांहुं पंहिंजे हुकुम सां वही मोकिली वही नबूवत जे अचण खां अॻु में तव्हां पंहिंजे तख़मीने सां न ॼाणंदा हुआ त किताब छा आहे ऐं ईमान छा आहे पर असां उनखे नूर बनायो जंहिंसां असीं पंहिंजे पाननि मां जंहिंखे चाहियूं हिदायत करियूं था ऐं बेशक रसूल अरबी ई सिरात मुस्तकीम जी हिदायत ॾे थो صراط الله الذي له ما في السماوات وما في الأرض ألا إلى الله تصير الأمور यानी अल्लाह ताला जे रस्ते जी जंहिं लाइ उहो सभु कुझु आहे जेको आसमाननि ऐं ज़मीनुनि में आहे ख़बरदार अल्लाह ताला ॾांहुं सभु कम मोटाया वञनि था